अॼु बाप दादा चवनि था 7/3/81 जा महावाक्य आहिनि। शांति स्वरूप जी चिंबक ठही चारों ओर शांति की किरणियों फैलायो। शांति स्वरूप जी चिंबक ठही चारों ओर शांति की किरणियों फैलायो। ओम शांति। अॼु होलीएस्ट बाप होली हंसनि सां मिलण आया। अॼु होलीएस्ट बाप होली हंसनि सां मिलण आया आहिनि। ये न्यारो प्यारो मेलो सिर्फ़ तव्हां सर्वश्रेष्ठ आत्मायूं अनुभव करे सघंदियूं आहियो। ये मेलो ॾाढो न्यारो प्यारो आहे, जेके असां सर्वश्रेष्ठ आत्मायूं अनुभव करे सघंदियूं आहिनि। हाणे बि अनुभव करे सघंदा आहियो न। ॿारनि जी स्नेह जो रिस्पॉन्ड ॾियण लाइ बाबा आया आहिनि। ॿारनि स्नेह सां रिस्पॉन्ड सेवा में संगठित रूप में सहयोग ॾेखारियो न। ॿारनि जी स्नेह जो रिस्पॉन्ड, ॿारनि छा स्नेह जो रिस्पॉन्ड ॾिनो? संगठन में, सेवा जे संगठन में सहयोग ॾेखारियो। बाप दादा स्नेह रूपी संगठन खे ॾिसी अति हर्षित थींदा आहिनि। लग्न सां प्रकृति ऐं कलयुगी आसुरी संप्रदाय जे विघ्न खे पार कंदे निर्विघ्न कार्य समाप्त कयो। हिन सहयोग ऐं लग्न जे रिटर्न में बाप दादा ॿारनि खे बधाइनि जी पुष्पनि जी वर्षा था करनि। लग्न सां प्रकृति ऐं कलयुगी आसुरी संप्रदाय जे विघ्ननि खे पार करे निर्विघ्न कार्य समाप्त कयो। हिन सहयोग ऐं लग्न जे रिटर्न में बाप दादा ॿारनि खे बधाई जी पुष्पनि जी वर्षा था करनि, है न। ॾिसो, ईअं न सोचो सेंटर ते जो सेवा कंदा आहिनि उहे ई, लेकिन घर गृहस्थी में भी प्रकृति द्वारा भी पेपर ईंदा आहिनि, त कलयुगी संप्रदाय द्वारा भी पेपर ईंदा आहिनि। लेकिन अगरि तव्हां सभु कुझु पार करे निर्विघ्न अगरि असांजो रोज़ हर सेकेंड बाबा सां मिलन थिए थो, बाबा जी अनुभूति थिए थी, बाबा जी ज्ञान खे असां सम्झी था सघूं, सुठी रीति हली था सघूं, त सम्झो बाबा असांखे निर्विघ्न अॻियां वधण जे जो बि कार्य तव्हां करो था हुनखे निर्विघ्न समाप्त करो था न। सॼो ॾींहुं जो बि तव्हां कमु कंदा, कुझु ॻाल्हियूं ईंदियूं प्रकृति द्वारा, कौरव संप्रदाय द्वारा, लेकिन हर ॻाल्हि खे असां बाप जी यादि में श्रीमत ते हली करे निर्विघ्न पार कंदासीं त बाबा असांखे चओ ऐं अॻियां वधंदा वेंदासीं। हिन जी बधाई बाबा असांखे ॾियनि था। सोचो, बाबा तव्हांजे मथां पुष्पनि जी वर्षा था करनि। बाप जो कार्य सो मुंहिंजो कार्य। हिन लग्न में सफलता जी मुबारक हुजे। ये हिकु संगठन जी शक्ति जो पहिरों कार्य हाणे आरंभ कयो, है न। ये संगठन जी शक्ति जो पहिरों कार्य हाणे आरंभ कयो। हाणे सैंपल जे रूप में कयो। हाणे त तव्हांजी रचना ॿियो वृद्धि खे पाईंदी हुई विशाल कार्य जे निमित्त ठाहींदे। हाणे त पंहिंजी रचना ॿियो वृद्धि खे पाईंदे हुए विशाल कार्य जे निमित्त ठाहींदी। अनुभव कयो कि संगठित शक्ति जे अॻियां भिन्न भिन्न प्रकार जे विघ्न कीअं सहज समाप्त थी वेंदा आहिनि, है न। कोई बि कार्य हुजनि, चाहे 2 ॼणा हुजनि, है न, लेकिन अगरि उन्हनि ॿिन्हिनि में समझदारी हूंदी ऐं लग्न हूंदो, कार्य समाप्त करण जी उमंग उत्साह हूंदो,
त कहिड़ा बि भिन्न भिन्न प्रकार जा विघ्न उहा सहज ई समाप्त करे सदा अॻियां वधंदा ई रहंदा। सभिनि जो हिकु श्रेष्ठ संकल्प कई सभिनि कि सफलता असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। सभिनि हिकु श्रेष्ठ संकल्प कयो कि सफलता असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। हिन संकल्प कार्य खे सफल ठाहियो न त असांखे कोई बि कमु करो न, रोज़ सुबुह जो सफलता जो तिलक पंहिंजे मस्तक ते लॻायो कि सफलता असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। ॿारनि हिमत ऐं उल्लास, महिनत ऐं मोहबत खे ॾिसी ॿारनि जी बाप दादा बि हर्षित थींदा आहिनि। इन संगठन विशेष छा पाठ सिखायो ॼाणंदा आहियो बि कार्य थींदो आहे, उहो अॻियां जे लाइ पाठ बि सेखारींदा आहिनि। त उहो छा पाठ पढ़ायो त कंहिं चई कि हिन सां असां सहन करणु सिखी वियासीं। न सहन त ॾिसो तव्हांखे सॼो ॾींहुं केतिरो करिणो पवंदो हूंदो है न। अगरि तव्हां बाबा जी श्रीमत ते हलंदव न त तव्हांखे, ऐं कलयुगी दुनिया में रहो था, गृहस्थी में रहो था, ईअं न सेंटर ते रहण सां न थींदो। सेंटर ते रहण सां बि थींदो आहे। ॾाढा सुभाउ संस्कार टकर खाईंदा आहिनि, लेकिन असांखे पंहिंजी श्रीमत जो बाबा ॾिनी अथई, जो मर्यादायूं ॾिनी अथई, उन्हनि खे सम्झी करे हलणो ई पवंदो आहे न। सभिनि हंधि सहन त सभिनि खे ई करिणो पवंदो। अॼु हर हिक खे सहन शक्ति हूंदी न चिल्लाइणु आसान आहे। कंहिं 2 ॻाल्हियूं ॿुधायूं हुनखे 4 ॻाल्हियूं ॿुधाइणु आसान आहे, लेकिन चुप करे हुन जे लाइ शुभकामना रखणु ई त सहन आहे न, सहन शक्ति आहे न, है न। अॼु तव्हांखे माण्हू 2 ॻाल्हियूं ॿुधाए था वञनि ज़बरदस्ती, लेकिन तव्हां चुप रहियो। बाबा चई चुप रहो, ॿियो हुन जे लाइ शुभकामना कयो, हुनखे क्षमा कयो, दया कयो। इहे ई त सहन करणु थियो, ॿियो छा सहन करिणो है न। गर्मी केॾी माण्हू जे पसीना ईअं था वञनि जीअं मथे में कोई पाणी थो विझे, है न। सहन करे हलो था न, कि सोचो था न गर्मी आहे बसि सॼो ॾींहुं AC वारे कमरे में ई वेठा हुजूं, कूलर हलाए वेठा हुजूं, थधो खाऊं पीऊं न। माण्हू सहन करे हले थो, कमु करे थो। त ईअं ई जीवन में बि चाहे ॿार आहिनि, चाहे पति आहे, चाहे पत्नी आहे, चाहे ससु आहे न, अलॻि थियणु आसान आहे। लड़ाई झगड़ो करे पंहिंजो घरु अलॻि वठो, शांती सां रहो, आसान आहे। लेकिन कोशिशि करो, असां न चऊं कि न असां त सहन नथा करे सघूं न, असांखे न चयो। भले उहा अलॻि थियणु चाहिनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन असां न चऊं कि असां ॾाढा परेशान थी विया आहियूं, तंहिंखां त असां ॿियो घरु वञी वठूं रहूं, है न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि सहन शक्ति कार्य खे, सहन शक्ति जे त बाबा पुछी न इन कार्य कंदे हुए छा तव्हांखे सुठो लॻो न। सेंटर ते ॾिसो, मधुबन में ॾिसो, एॾो बेहद जो घरु आहे, एॾा माण्हू रहंदा आहिनि, है न। सेंटर ते हिकु बार अगरि कोई भेण समर्पित थी, उहो चए कि न हाणे मूंखे हिते न रहणो आहे, बसि मां वञा थी, पोइ त बाबा जो कार्य कीअं थींदो न। सेंटर ते बि सहन करिणो पवंदो आहे न। ईअं थोरी भेणियूं कोई स्वर्ग मां थोरी लही आयूं आहिनि, कलयुगी दुनिया मां ई वेंदियूं आहिनि न। तव्हांखे जो टीचर ठही पढ़ाइनि थियूं, उहो बि कलयुगी दुनिया मां ई वियूं आहिनि न। ईअं थोरी कि हुननि जो स्वभाव संस्कार बसि समर्पित थी विया ऐं स्वभाव संस्कार सुठा थी विया न। उन्हनि में बि कोई कमी हूंदी, साम्हूं वारे में बि कोई कमी हूंदी, कोई टिकण ॾींदो न ॾींदो, है न। हिते त तव्हां चओ असां तव्हांजो पति या उहा आहे, हुते त हीअं बि थींदो आहे न, भई कोई भेण खे माण्हू सेट थियणु ॾे न ॾे, हुनजे पुठियां ई पइजी वञे, हुनखे कढण जे,
त बि उहा बाबा हिकु बल हिकु भरोसो सहन कंदे कंदे बाबा ते विश्वास रखंदी हलंदी रहंदी त ई त सुठी मूर्ति ठहींदी न, त ई त सर्टिफिकेट मिलंदो भई हिन सहन शक्ति सां पंहिंजो कार्य संपन्न कई, पंहिंजो कार्य कई, है न। त ईअं असांखे बि जीवन में हाणे कॾहिं बि कंहिंसां लड़ाई झगड़ो मुंहुं मोड़े करे अलॻि रहो, कंहिंसां ॻाल्हाए न, संबंध न रखो, ईअं न करो। भई ठीकु आहे, अगरि कंहिंमें कोई कहिड़ी बि ख़राबी आहे, जो बि आहे, असांखे हुनजे सुभाउ संस्कार खे ॼाणंदे हुए सम्झंदे हुए बाबा जी यादि में ज्ञान युक्त शक्ति स्वरूप थी करे हलणो आहे। इन कार्य अॻियां जे लाइ प्रैक्टिकल पाठ पढ़ाईनि, सदा डबल लाइट ठही एवर रेडी कीअं रहो, सदा डबल लाइट ठही सदा ही एवर रेडी। एवर रेडी मतिलबु हाणे बाबा चए हलो हलो, मतिलबु हू ख़ुशी हमेशह रहे, कोई बि अहिड़ो ॻाल्हि तव्हांजी बुद्धि में हमेशह रहे जंहिंसां असां सदा ख़ुशी में रहूं कि मां बाबा सां गॾु, हाणे मां परमधाम में वञण वारी आहियां, पोइ मां स्वर्ग में वञण वारी आहियां। अॼु बाबा चई न, सदा यादि रखो कि असांखे पढ़ाइण वारो केरु आहे, असांखे डायरेक्शन ॾियण वारो केरु आहे, असांखे हाणे केरु कहिड़ी दुनिया में वञण लाइ वरसो था ॾियनि, इहे सभु बुद्धि में रहणो खपे। तॾहिं त हर्षित तॾहिं त अॻियां रहंदव, हर्षित मुख रहंदव, सदा एवर रेडी रहंदव। जो डबल लाइट हूंदो, डबल लाइट मतिलबु शरीर सां बि लाइट ऐं मेंटल बोझ सां बि लाइट, कोई मुंहिंजोपन न आहे। तव्हांखे हाणे माण्हू तव्हांखे 10 गारियूं ॾेई वञे, हाणे बाबा चए स्टॉप, मथे पंहिंजो बुद्धि योग लॻाए सघंदव कि अञा ताईं सोचंदव हुन मूंखे इहे गारियूं ॾिनई, ईअं ईअं चई त असांजो समय ई ख़तमु थी वेंदो। एॾो न्यारो प्यारो रहणो आहे, उहो साम्हूं गारियूं थो ॾिए ऐं असां बाबा जी यादि में बीठा आहियूं, है न। कुझु आवाज़ असांखे अचे ई नथी, त कम जो शब्द आहिनि त ठीकु आहे, न त ॿियो कुझु शांति। त बाबा असांखे चवनि था जो डबल लाइट हूंदो उहो स्वयं खे हर ॻाल्हि में सहज ई सफलता मूर्त ठाहे सघंदो। जीअं समय जहिड़ो सर्कमस्टेंसिस ओड़ी पंहिंजे खे सरल रीति सां हलाए सघंदव। जहिड़ो समय जहिड़ो सर्कमस्टेंसिस उहो पंहिंजे खे सरल रीति सां हलाए सघंदव। चेक कजो, मन सां सदा मग्न अवस्था में रही सघंदो। जेको डबल लाइट हूंदो न, उहो जहिड़ो समय जहिड़ो सर्कमस्टेंसिस उन अनुसार सरल रीति पंहिंजे जीवन में वधंदो वेंदो। चूचा न कंदो, बाबा चई न चूचा न करो, माया ये थी करे, है न। बाबा त असांखे सभु कुझु ॿुधाए छॾींदा आहिनि। बाबा त अॼु चई कि माया गुप्त वेश में प्रवेश बि करे वरिती, पोइ तव्हांखे उल्टा सुल्टा संकल्प विकल्प ईंदा, अलाए छा ईंदा, मथो ई ख़राबु थी वेंदो। अॼु बाबा जी मुरली सुबुह जो केॾो स्पष्ट रीति बाबा असांखे चई। अहिड़ा पॉइंट असांखे सदा यादि रखणा खपनि, है न, ताकी कॾहिं बि असांखे कोई अहिड़ो संकल्प अचे त अटेंशन थी वञो किथे, ये माया त उल्टा सुल्टा संकल्प विकल्प नथी ॾे। न त असांखे लॻंदो न, अरे मूंखे ईअं संकल्प छो थो अचे, मां त ईअं नथी सोचां। असां न सोचंदा आहियूं, लेकिन ॿिया नेगेटिव वेस्ट ऐं डर्टी थॉट्स जो वातावरण में कई माण्हू असांजे लाइ फैलाईंदा आहिनि, कॾहिं उहे ई कंदा आहिनि त असांखे ईंदा आहिनि। त हिन में अटेंशन रखिणो आहे असांखे। हिन करे सदा ई बाबा जी यादि में रहो। बाबा जी यादि जे सवाइ कोई बि संकल्प अचे थो, चेक करो ये ठीकु आहे न ठीकु आहे, न ठीकु आहे त ख़तमु।
अॻियां कोशिश ई न करणी है ना। त बाबा जैसे कि चवनि था कि सदा मन मग्न अवस्था में रहे, जहिड़ो समय उन हिसाब सां जहिड़ो संपर्क वैसे पंहिंजे खे सरल रीति सां हलाए सघूं। त अॼु सिर्फ़ु महाराज जी महिनत जी मुबारक ॾियण बाप दादा आहिनि। ॿियो बि अॻियां विशाल कार्य कंदा हलो, वधंदा हलो। बाप दादा तव्हां माण्हुनि खे खां बि ज़्यादा सर्व कार्य ॾिठे। बाप दादा तव्हां माण्हुनि खां बि ज़्यादा सर्व कार्य ॾिठे। तव्हां माण्हू त स्थूल साधननि जे कारण किथे पहुची सघंदा आहियो, किथे न पहुची सघंदा आहियो। बाबा खे त हर स्थान ते पहुचण लाइ केतिरो टाइम लॻंदो आहे। जो पंहिंजे खे ॾिसो त पंहिंजे खे ॾिसो, उहा असांखे ॾिसनि, है न। त बाबा सिर्फ़ु असांखे न ॾिसनि, बाबा जे लाइ त पूरी विश्व जी आत्माउनि खे बाबा खे ॾिसणो पवंदो आहे न। ब्राह्मण परिवार, भगत आत्मायूं, धर्म जी आत्मायूं, मतपंट आदि, प्रकृति, योनियूं, तत्व, सभिनि खे बाबा खे ॾिसणो पवंदो आहे। त बाबा वटि त केॾो कार्य आहे। तव्हां माण्हू त स्थूल साधननि जे कारण कॾहिं पहुची सघंदा आहियो, कॾहिं न पहुची सघंदा आहियो। बाप दादा खे हर स्थान में पहुचण में केतिरो समय लॻंदो आहे। जो तव्हां न ॾिसो, उहो असां ॾिठो। बाप दादा खे हर स्थान में पहुचण में केतिरो समय लॻंदो आहे। जो तव्हां ॾिसी बि न सघंदा आहियो, बाबा उते बि पहुची वेंदो। बाबा जो स्नेह ई पांव दॿाइण थियो। ऐं ॿार एॾी महिनत करे करे थकिजी बि पवंदा आहिनि, ॿार एॾी महिनत करे करे थकिजी बि पवंदा आहिनि। त बाबा जो जेको स्नेह मिलंदो आहे न असांखे, उहो ई पांव दॿाइण थी। बाबा चवनि था उहो ई पांव दॿाइण। निमित दिल्ली वारनि जे लाइ, लेकिन सर्व ब्रह्मण आत्माउनि जे सहयोग सां जो बि ॿार सेवा जे मैदान ते आया आहिनि, सेवा जे पहाड़ खे उंगली ॾिनी आहे, उन्हनि सभिनि ॿारनि खे बाप दादा स्नेह ऐं सदा साथ जी छत्र छाया अंदरि यादि प्यार सां पांव दॿाइनि था। ॾिसो बाबा सभु छा था कनि। जो बि ॿार निमित दिल्ली आहे, कोई प्रोग्राम थियो हूंदो, निमित दिल्ली वारनि, लेकिन सर्व ब्राह्मण आत्माउनि जे सहयोग सां जो बि ॿार सेवा जे मैदान ते आया आहिनि, जो बि ॿार सेवा जे मैदान ते आया आहिनि, सेवा जे पहाड़ खे उंगली ॾिनी आहे, उन्हनि सभिनि ॿारनि खे बाप दादा स्नेह ऐं सदा साथ जी छत्र छाया अंदरि यादि प्यार में पांव दॿाइनि था। त तव्हां सॼो ॾींहुं जो बि करो था, चाहे गृहस्थी ते आहियो, गृहस्थी में आहियो या किथे बि आहियो, बाबा तव्हांजा कीअं पेर दॿाइनि था, सदा साथ जी छत्र छाया अंदरि सदा यादि प्यार सां पांव दॿाइनि था। थकी त न विया आहियो न। निमित चइण में विदेशी ईंदा आहिनि, लेकिन आयो स्वदेशी। उन्हनि बि ॾाढी सुठी लगन सां अथक ठही भारत जे कुंभकर्ण खे जगाइण लाइ सफलतापूर्वक कार्य कयो। इन करे बाप दादा सभिनि खे नंबर 1 जो टाइटल ॾींदा आहिनि। ॿुधियो विदेश, ईअं बि अहिड़ो बि ॾींहुं ईंदो जो विदेशी पंहिंजो बि एतिरो वॾो कार्य, जो विदेश में बि एतिरो वॾो कार्य हूंदो, सभु ख़ुशी में नचंदा। अहिड़ो बि समय अचिणो आहे कि विदेश में बि एॾो वॾो कार्य, बाबा जो एॾो वॾो प्रोग्राम थींदो, सभु ख़ुशी में नचंदा।
अॼु जे हिन मधुर मेले जो विशेष यादगार ठही वियो। अॼु हिन विशेष मेले जो विशेष यादगार ठही वियो। बाप दादा खे बि इहो विशाल मेलो अति प्रिय लॻंदो आहे। बाबा खे बि इहो विशाल मेलो ॾाढो ई प्रिय लॻंदो आहे। जो बि दूर दूर खां ॿार महिनत करे लग्न सां पहुचिया आहिनि, उन्हनि सभिनि खे बाप दादा विशेष यादि पिया ॾियनि था। जो बि ॾाढो परे परे खां बाप दादा सां मिलण आया आहिनि, उन्हनि खे बाबा विशेष यादि पिया ॾियनि था। त बाबा असांखे चवनि था कि असांखे बाबा विशेष यादि पिया ॾियनि था। बाप दादा खे बि इहो विशाल मेलो अति प्रिय आहे। जो बि दूर दूर खां ॿार महिनत करे लग्न सां पहुचिया आहिनि, उन्हनि सभिनि खे बाप दादा विशेष यादि पिया ॾियनि था। स्नेह दूर खे नज़दीक लाहींदो आहे। स्नेह दूर खे नज़दीक लाहींदो आहे। जो त भारत में बि सभिनि खां दूर रहण वारा स्नेह जे भारत में बि बाबा चवनि था सभिनि खां दूर रहण वारा भारत में बि सभिनि खां दूर रहण वारा स्नेह जे बंधन में सहयोग जे लग्न में नज़दीक अनुभव कंदा आहियूं न। त भारत में बि सभिनि खां दूर रहण वारा स्नेह जे बंधन में सहयोग जी लग्न में नज़दीक अनुभव कंदा आहियूं न। हिन करे भारतवासी देश जे हिसाब सां दूर रहण वारा आहिनि। ॿारनि खे बाप दादा विशेष स्नेह ॾियनि था। ॿारनि खे बाप दादा विशेष स्नेह ॾियनि था। बाबा चवनि था कि हाणे ॾाढा भोला आहिनि, ॾाढा प्यारा आहिनि। भारतवासी देश जे हिसाब सां जेका दूर रहण वारा विदेशी आहिनि, उन्हनि खे बाबा विशेष स्नेह छो था ॾियनि? श्री ॾाढा भोला बि आहिनि, ॾाढा प्यारा बि आहिनि। इन करे भोलेनाथ बाप जी विशेष स्नेह जी दृष्टि अहिड़े ॿारनि ते पवंदी आहे। सभी पंहिंजे केतिरा श्रेष्ठ पद्मा पदम भाग्यशाली सम्झंदा आहियो? सभी पाण खे एतिरो श्रेष्ठ पद्मा पदम भाग्यशाली सम्झंदा आहियो? चेक करो। अच्छा, हाणे अॻियां वर्ष में छा करिणो आहे? जो कयो ॾाढो सुठो कयो, उहो बि अॻियां हाणे अॻियां छा करिणो? हाणे अॻियां छा करिणो आहे? त इहे असांखे चेक करिणो आहे। हाणे मूंखे अॻियां छा करिणो आहे? बाबा त असांखे ॾियण लाइ आया आहिनि, लेकिन असांखे सदा इहे बि यादि रखिणो न हाणे अॻियां असांजी बि छा उत्सुकता? बाबा त ॿुधाईंदा ई सही। वर्तमान समय विश्व जी मेजॉरिटी आत्माउनि खे सभिनि खां ज़्यादा आवश्यकता कंहिंजी आहे? सच्ची शांति जी, है न? वर्तमान समय सभिनि खां ज़्यादा दुनिया में छा आवश्यकता आहे? सच्ची शांति जी। असां ॿियनि खे शांति कॾहिं ॾेई सघंदासीं? जॾहिं असां शांति रहंदासीं। त बाबा चवनि था कि हाणे अॻियां छा करिणो आहे? हुनजे लाइ बाबा ॿुधाईं कि दुनिया जी आवश्यकता आहे सच्ची शांति। त हिन हिसाब सां सोचो बाबा असां सां छा चाहींदा आहिनि। बाबा चवनि था अॼु जी हिन मधुर मेले जो विशेष यादगार ठही वियो। बाप दादा खे बि इहो विशाल मेलो अति प्रिय लॻंदो आहे। जो परां परां खां ॿार महिनत करे पहुची विया आहिनि, उन्हनि सभिनि खे बाप दादा विशेष यादि पिया ॾियनि था।
स्नेह दूर खे नज़दीक लाहींदो आहे त भारत जे बि सभिनि खां दूर रहण वारा स्नेह जे बंधन में सहयोग जी लग्न में नज़दीक अनुभव करो था न बाबा सां असांजो अगरि दिलि जो स्नेह हूंदो न, तव्हां किथे बि आहियो त तव्हां जीअं बाप दादा जे नज़दीक आहियो, है न। ॾिसो हाणे त वरी बि माण्हू पहिरियों त साकार सां मिलंदा हुया, अव्यक्त, हाणे अव्यक्त में बि अव्यक्त मधुबन में वञी करे मिली त सघनि था, है न। लेकिन जीअं जीअं समय नज़दीक ईंदो, नाज़ुक समय हूंदो, सभु थोरी मधुबन में वञी सघंदा, अंत समय बि, है न। हाणे त चलो वञो था कॾहिं न भट्टियुनि में, बाबा मिलन में, या कोई न कोई प्रोग्राम में, त उन समय ईअं न सोचजो असां मधुबन न वियासीं त असां बाबा सां गॾु न आहियूं। असांजो दिलि जो स्नेह हुजिणो खपे। अगरि असांजो दिलि जो स्नेह अटूट आहे त असां जीअं मधुबन में रहण वारनि खां बि नज़दीक असां बाप दादा जे साथ आहियूं, है न। बाबा हमेशह चईंदा आहिनि न, बुद्धि जी लाइन क्लियर रहे, उहो ॿारु बाबा जे नज़दीक हूंदो आहे, उहो ॿारु बाबा जी गोद में हूंदो आहे, है न। त हाणे असांखे बाप दादा जे नज़दीक अनुभव करण लाइ स्नेह हुजिणो खपे। ऐं सचो स्नेह कंहिंजो हूंदो आहे जेको सचाई सां हलंदो आहे। बाबा सां जो आहियो, जहिड़ा आहियो, जहिड़ी फीलिंग तव्हांजे अंदरि हले थी, जो संकल्प तव्हांजे अंदरि हलनि था, जो सॼे ॾींहं जो दिन जो चार्ट, अगरि तव्हां बाबा खे सचाई सां रोज़ु ॿुधाईंदव, या कॾहिं बि फ्री आहियो, तव्हांजे मन में कोई बि अहिड़ो संकल्प अची वियो, बाबा बाबा मूंखे इहो संकल्प आयो, बाबा मां ग़लती सां हिन आत्मा खे इहो चई छॾियो, हुन समय मन ई मन फटाफट बाबा खे चई छॾियो। उहो ॿारु न बाबा जी हमेशह नज़दीक रहंदो आहे, बाबा जी नज़रनि जे साम्हूं रहंदो आहे। छो जो बाबा त हिते असांखे सुधारणा आहिनि न। अगरि असां बाबा जे साम्हूं सभु ॻाल्हियूं रखंदासीं त बाबा खे बि लॻंदो कि ॿार खे परिवर्तन थियण जो शौक़ु आहे, ऐं सचो आहे त बाबा बि हमेशह मदद करण लाइ रेडी रहंदा आहिनि। त स्नेह दूर खां नज़दीक लाहींदो आहे, त भारत जे बि सभिनि खां दूर रहण वारा स्नेह जे बंधन में, सहयोग जी लगन में नज़दीक अनुभव करो था न। हिन करे भारतवासी देश जे हिसाब सां दूर रहण वारे ॿारनि खे बाप दादा विशेष स्नेह ॾियनि था। ॾाढा भोला ऐं ॾाढा प्यारा ॿार आहिनि बाबा जा। हिन करे बाबा भोलेनाथ बाप भी विशेष स्नेह जी दृष्टि अहिड़े ॿारनि ते ॾियनि था। अॼु बि बाबा चई न, शिव बाबा ॾाढा भोला आहिनि, त बाबा अहिड़े भोले ऐं प्यारे ॿारनि खे बि भोलेनाथ बाबा विशेष स्नेह ऐं दृष्टि सां, स्नेह जी दृष्टि ॿारनि खे ॾियनि था। स्नेह जी दृष्टि, बाबा जी स्नेह जी दृष्टि केॾी सुठी हूंदी आहे न। हाणे पंहिंजे खे एतिरो ई श्रेष्ठ पद्मापदम भाग्यशाली सम्झंदा आहियो। अच्छा, हाणे अॻियां वर्ष में छा करिणो आहे? जो कयो ॾाढो सुठो कयो। हाणे अॻियां छा करिणो आहे? वर्तमान समय विश्व जी मेजॉरिटी आत्माउनि खे सच्ची शांती खपे। अशांति जे कारण दिन प्रतिदिन अशांति जा कारण दिन प्रतिदिन वधनि ई था न, ऐं वधंदा ई रहंदा। अगरि स्वयं अशांत न बि हूंदव न, त ॿिया तव्हांखे ॿियनि जे अशांत वायुमंडल, अशांत जा वाइब्रेशन उन्हनि खे बि पंहिंजी तरफ़ खींचदा। त दिन प्रतिदिन अशांति वधे ई थी। ॾिसो दुनिया में हिकु सेकेंड ॾिसंदव न त तव्हांखे लॻंदो अरे माण्हू केॾा अशांत आहिनि। कंहिंखे त कोई प्रॉब्लम बि न आहे न, त बि अलाए छो मन में अशांती आहे, छो जो वाइब्रेशन हूंदा आहिनि न।
त अशांति जा अनेक कारण दिन प्रतिदिन वधनि था। बाबा चवनि था दिन प्रतिदिन वधनि था ऐं वधंदा बि रहंदा। अगरि स्वयं अशांत न बि हूंदा त ॿियनि जे अशांत जो वायुमंडल अशांति जे वाइब्रेशन माण्हुनि खे खींचदा। अगरि असांजे मन में कोई प्रॉब्लम न आहे, कोई अशांति न आहे, सभु ठीकु आहे। कॾहिं कॾहिं कोई माण्हू चवंदा न कि अलाए मुंहिंजो मन ॾाढो अशांत रहंदो आहे, त माण्हू पुछंदा आहिनि छा थियो, त हिन मूंखे कोई प्रॉब्लम न आहे, सभु ठीकु आहे। लेकिन उन्हनि जी आत्मा में शक्ति न हूंदी आहे कि उहा अशांत वारे वायुमंडल या वाइब्रेशन सां विजय प्राप्त करे सघनि, त इन करे उहा अशांत फीलिंग कंदा आहिनि। हलण में, रहण में, खाइण में, कार्य करण में सभिनि में अशांति जो वातावरण शांत अवस्था में वेहण न ॾींदो। हलण में, रहण में, खाइण में, कार्य, ॾिसो अॼु तव्हां कंहिं मॉल में ई वञो, है न, बाबा जे घर सम्झो तव्हां योग था करो, है न, बाबा जे घर तव्हां योग करे एॾी शांति जो अनुभूति करे असां मॉल वियासीं, ॿाहिरि वेंदा आहियो जॾहिं तव्हां मेट्रो सिटीज़ में या काॾे घुमण या कंहिं अहिड़ी जॻह ते, हुते केॾी अशांति आहे, कहिड़ो वायुमंडल भारी आहे न। काथे त असां शांति जे वायुमंडल में हुयासीं, काथे त असां एॾी अशांति, एॾो मथो भारी थी वेंदो आहे न, है न। अगरि तव्हांखे अनुभव हुजे त छो थींदो, छो जो अशांति जो वायुमंडल न असांजे मथां हावी थी वेंदो आहे। अगरि असां एॾा योग युक्त न आहियूं त उहो भारीपन असांजे मथां थींदो। वरी घर अची वरी जॾहिं असां शांति सां वेही करे, स्पेशली माण्हू शॉपिंग करणु वञे, मॉल में तव्हां शॉपिंग करणु वञो, हिकु त एॾी वैराइटी, एॾो महांगो, ऐं हुते एॾा, वैसे त कुझु न आहे, लेकिन माण्हू त सभु हिन सोच सां ईंदा आहिनि कि हिते वॾा माण्हू ईंदा आहिनि, पैसे वारा ईंदा आहिनि न, सभु पंहिंजा कपिड़ा शो ऑफ ईअं उहो ॾेखारींदा आहिनि, त केॾो भारीपन लॻंदो आहे न। ईअं त असां साधारण कपिड़ा पाए करे, हा भई ठीकु आहे, बाबा जीअं चईंदा आहिनि उहो हलो। लेकिन दुनिया में जॾहिं तव्हां वेंदव, हुते त माण्हू ॾिसंदा ई तव्हांजा कपिड़ा, तव्हांजो मेकअप, तव्हांजो चाल चलन, है न। उन समय अगरि तव्हां उन्हनि जे प्रभाव में अची वियो, पोइ तव्हां कपिड़ा ॾिसणु वेंदा आहियो, हुते माण्हू जो तव्हांखे मॉल में कपिड़ा ॾेखारींदा आहिनि, उहा इंग्लिश था ॻाल्हाइनि, ईअं था करनि, ऐं तव्हां त बुद्धि में रखी वेठा आहियो भई मूंखे त साधारण रहणो आहे, इहे पुरुषारत असां ईअं था करूं, ऐं वञूं था हेॾे होॾे घुमणु, ईअं उहा, त उहो क्लैश थी वेंदो, भारीपन थी वेंदो आहे। पोइ वरी जॾहिं घरु अचूं, वरी अगरि हुन जे प्रभाव में अची वियासीं त बाबा सां योग बि न लॻंदो, है न। इन करे असांजो ॿाहिरि निकिरणु मतिलबु बाबा खे हर क़दम साथ में रखी हलो। भले तव्हां मॉल वञो, काॾे बि वञो, लेकिन बाबा हलो हलूं था, त जीअं हिकु पॉज़िटिव एनर्जी असां सां गॾु रहंदी आहे न, त असां काथे बि वेंदासीं न, त हुन अशांति वारो वायुमंडल, हुतां जो उहो फैशनेबल वायुमंडल, विकारी वायुमंडल असां हिते प्रभाव न विझंदो। त बाबा चवनि था हिन समय माण्हुनि खे खपे ई सची शांति। भले माण्हू शो ऑफ करनि था, सुठा कपिड़ा, सुठो घुमणु, लेकिन अंदरि आत्मा अशांत आहे, है न। त बाबा चवनि था हलण में, रहण में, खाइण में, कार्य करण में सभिनि खां अशांत वातावरण शांत अवस्था में वेहण न ॾींदो, है न। हलण चलण में थींदो आहे न भई, काॾे बि वञो केॾो अशांति हूंदी आहे, जल्दी करो जल्दी करो। अॼु माण्हू खे काॾे घुमण ई वठी हलो, घर में केॾी अशांति थी वेंदी आहे, जल्दी करो, टाइम थी वियो, कोई तयारु थिए, कोई आराम सां अञा वेठो आहे वीचारो, जेको रिस्पॉन्सिबिलिटी खणंदो आहे वठी वञण लाइ, उहो एॾो परेशान थी वेंदो आहे, है न। ॿाहिरि ट्रैफिक आहे, इहो आहे, उहो आहे, अरे जल्दी हेॾे न, हेॾे हलो,
केॾी अशांती आहे न। होटलुनि में वञो, खाइण पीअण में, हा भई इहे छा, वरी थोरी लेट थी वञे उन में अशांती, कार्य करण में अशांती। त दुनिया एॾी अशांत आहे, उन में असांखे शांत अवस्था में रहण जे लाइ केॾो न सावधानी सां असांखे हलणो पवंदो है न। केॾो पुरुषारथ करे केॾो सावधानी सां हलणो पवंदो न, तॾहिं त असां उन अशांत वातावरण जे प्रभाव में न ईंदासीं ऐं पंहिंजी शांती जा वाइब्रेशन फैलाईंदासीं। ॾिसो इहे ई त सेवा आहे न, है न। त इन करे काॾे बि वञो, बाबा ईअं न चईंदा आहिनि न वञो, तव्हां वञो, काॾे बि वञो, लेकिन पंहिंजी स्थिति में स्थित थी करे वञो। घड़ी घड़ी यादि करो, मां शांत आत्मा आहियां, बाबा शांती जो सागर मूंसां गॾु आहे, है न। मां शांत आत्मा आहियां, बाबा शांती जो सागर मूंसां गॾु आहिनि। अशांती जो वातावरण शांत अवस्था में न त वेहण न ॾींदो, ऐं ॿियनि खे बि अशांती जो प्रभाव, ॿियनि जी अशांती जो प्रभाव बि असां ते पवंदो। अशांती जे तनाव जो अनुभव वधंदो, अशांती जे तनाव जो अनुभव वधंदो। अहिड़े समय ते तव्हां शांती जे सागर जे ॿारनि जी सेवा छा आहे। त इन करे न रोज़ योग ज़रूरु लॻायो, भले हलंदे फिरदे असां बाबा खे यादि करूं था, लेकिन बैठक योग ज़रूरु लॻायो, है न। उन में विशेष, वैसे त बाबा चईंदा आहिनि विशेष अभ्यास करो, खुद ही संकल्प करो, बाबा खे यादि करे, बाबा सां शांति जी शक्ति, सुख, प्रेम जो बाबा जा 7 गुण बाबा ॿुधाईंदा न, पवित्रता, सुख, शांति, प्रेम, आनंद, सर्वशक्तियों, है ना। तो ये सब असांखे ज्ञान, ये सब अनुभव करो कि बाबा सागर आहे ऐं मुंहिंजी आत्मा ते सभु गुणनि जी किरनियूं मुंहिंजे आत्मा ते पवनि थियूं, मां आत्मा हिकदमि भरपूर थी थींदी वञा, पूरे विश्व में ई किरनियूं फैलनि थियूं, सभी आत्मायूं भरपूर थी थींदी वञनि, सर्व शक्तियुनि सां मां आत्मा भरपूर ऐं पूरे विश्व जी सर्व आत्मायूं बि भरपूर थी थींदी वञनि, है न। त हीअ संकल्प करो। इन सां छा थींदो, तव्हां विश्व खे दान ॾींदव न, त तव्हां जाते बि वेंदव न, त उन्हनि आत्माउनि खे तव्हां पहिरियों ई विश्व में उहा आत्मायूं बि अची वेंदियूं रोज़, त हुननि खे तव्हां पहिरियों ई सकाश ॾेई छॾियो, त हुननि द्वारा तव्हांखे कोई अहिड़ो प्रभाव न पवंदो न। पर हिन जो मतिलबु ईअं न कि असां बाबा खे यादि न करो, हिन सां छा थींदो, रोज़ तव्हां कंदव न ईअं, हिकु त असांखे हर समय बाबा खे यादि, हर समय सोचो मुंहिंजे मथां लाइट आहे, जिस ॿाहिरि वेंदा आहियूं त सूर्य जी लाइट पवंदी आहे न पंहिंजे मथां, ईअं सोचो बाबा शिव बाबा जी लाइट मुंहिंजे मथां आहे ऐं मां हलां थी, ये ध्यानु रखी हलो। जीअं फ़ोन जो, ॿियनि चीज़ुनि जो ध्यानु रखंदा आहियो न ॿाहिरि वेंदा आहियो त असांखे जॾहिं ॿाहिरि वेंदा आहियो न त हिन जो बि ध्यानु रखो कि मां बाबा जी छत्र छाया जे हेठां आहियां न, है न, बाबा मूंसां गॾु आहिनि न, तॾहिं उहो अशांती जे तनाव जो प्रभाव असां ते न पवंदो ऐं असांजे शांती जो प्रभाव उन्हनि ते वेंदो। अहिड़े समय ते अगरि कोई अशांत सम जॻह ते असां वेंदा आहियूं माण्हुनि जे साम्हूं, त अहिड़े समय ते तव्हां शांती जे सागर ॿारनि जी सेवा छा आहे। जीअं काथे आग लॻंदी आहे त शीतल पाणी सां आग खे बुझाईंदा आहियूं न, गरम वातावरण खे, वायुमंडल खे शीतल ठाहे ॾींदा आहियूं। हूअं ई तव्हां सभिनि जो अॼुकल्ह विशेष स्वरूप मास्टर शांती जो सागर हुजणो खपे, इमर्स थियणो खपे
शांति जा प्रकंपन पूरे दुनिया में फैलन था। मनसा संकल्प द्वारा शांत स्वरूप जी स्टेज द्वारा चारों ओर शांति की किरणन के फैलाए। मनसा संकल्प द्वारा शांत स्वरूप जी स्टेज द्वारा चारों ओर शांति की किरणें फैलाए। ॾिसो ॾाढो सहज आहे। तव्हां अमृत वेलो उथंदा आहियो त सभु किरणियूं पूरे विश्व में फैलायो। ॿियो हिननि में ई सभु कुझु आहे, हिननि गुणनि में ई सभु कुझु अची वियो। या त पंहिंजे अवगुणनि खे जांच करे बाबा खे ॿुधायो ख़तमु करो, या इन्हनि गुणनि खे धारण करो त अवगुण आपे ई ख़तमु थी वेंदा। त अहिड़ो पावरफुल स्वरूप ठाहियो जो आत्मायूं, जो अशांत आत्मायूं अनुभव करनि कि सॼे विश्व के कोने में ये ही थोड़ी सी आत्मायूं शांति जो दान ॾियण वारियूं मास्टर शांति जी सागर है। जे चारों ओर अंधकार हुजे ऐं हिक कोने में रोशनी जगल रहे तो सभिनि जो अटेंशन स्वतः ही उन रोशनी तरफ़ वेंदो न। त ईअं ई तव्हां जीअं ॿाहिरि वेंदव त हिकु रोशनी हूंदव। भले तव्हां वटि माण्हू आकर्षित थी करे ईअं ईंदा न, पर तव्हां ईअं प्रकंपन फैलायो, उन्हनि खे बि थोरी बहुत शांति अनुभूति। ॾिसो हिकु असां मेलो कंदा आहियूं बाबा जी न प्रदर्शनी, हुते सभु ईंदा आहिनि है न, लेकिन सभु माण्हू हुते भले उन्हनि खे ज्ञान कुझु सम्झ में न अचे, लेकिन कुझु न कुझु अनुभूति करे वेंदा आहिनि है न। त ईअं त तव्हां चैतन्य शांति प्रेम आनंद ज्ञान मास्टर शांति प्रेम आनंद ज्ञान जो सागर तव्हां कंहिं जॻह ते वञो था त मतिलबु तव्हां उन्हनि खे दान ॾियण था वञो, तव्हां उन जॻह खे शुद्ध करण था वञो। कोई आत्मा अचे ऐं असां खां वठे, ऐं घर गृहस्थी वारनि त हेॾे होॾे वेंदा ई रहंदा आहिनि न, शादियुनि में, गमी ख़ुशी, कंहिंजे घर, मार्केट, मेलनि में है न, स्कूलनि में वेंदा आहियो न भई। तव्हांखे त तव्हां चईंदा न वञिणो पवंदो त दुखी थी करे न वेंदा करो। जॾहिं बि तव्हांखे काॾे वञिणो आहे न त ख़ुशि थींदा करो, अरे मूंखे सेवा बाबा सेवा जे लाइ हेॾे था मोकिलनि। हीअं न सोचता करो मां शादी में थी वञा, मां गमी में थी वञा, मां कंहिंजे स्कूल फंक्शन में थी वञा, मां छुट्टियूं मल्हाइण थी वञा, न, मां सेवा करण थी वञा, गुप्त वेश में सेवा करण था वञा। सम्झो गर्मियुनि जी छुट्टियूं आहिनि, माण्हू ॿाहिरि घुमणु वेंदा आहिनि है न, काॾे तीर्थ स्थान ते वञनि, काॾे वञनि, त ईअं न सोचो कि अरे असांखे त वञिणो पवंदो। छो सेंटर वारी दीदियूं बि वेंदियूं आहिनि, भले सेवा जे पर्पज़ से वेंदा आहिनि न, उहो बि तव्हां गुप्त वेश में वञो। अगरि तव्हांखे वञिणो पए थो, ज़बरदस्ती न वञिणो आहे, लेकिन अगरि तव्हांखे वञिणो पए थो फैमिली जे हिसाब सां, छुट्टियुनि में माण्हू वेंदा आहिनि न, हुते पंहिंजी जेको बि नियम आहे उहो कंदा हलो। बाबा त चईंदा आहिनि न, खाइण पीअण जी परहेज़ करो, जेतिरा ॾींहं वञो कुझु न कुझु ठाहे करे वञो। फ्रूट्स त मिलंदा ई आहिनि ॿाहिरि है न, ऐं लाचारी में किथे खाइणो थो पए, ऐं हर जॻह सेंटर त आहे सी अॼुकल्ह है न। दीदी खां पर्ची ठाहे करे या कुझु बि अहिड़ो प्रबंध करे वञो, ॾाढो सहज आहे है न। त इलेक्ट्रिक कुकर हूंदो आहे, छा बि हूंदो आहे, बसि पंहिंजो उमंग हुजिणो खपे, परेशान थी करे न वञो। हिकु रोटी जे चक्कर में माण्हू काॾे वेंदा बि न आहिनि कॾहिं कॾहिं, त सेवा कीअं कंदा, गृहस्थी वारा सेवा कीअं कंदा है न। अगरि तव्हांखे काॾे वञिणो थो पए त हुननि जे प्रभाव में न अचो, हुनजे लाइ असांखे सदा अटेंशन बि रखिणो आहे। घर खां वञण खां पहिरियों हुन जॻह ते वाइब्रेशन ॾियो, हुन माण्हुनि खे वाइब्रेशन ॾियो, इहे अटेंशन रखी वञो। जीअं बाबा चईंदा आहिनि न, कोई तीर्थ स्थान ते वेंदा आहिनि त हुन भॻवान, हुन देव ऐं देवी जी यादि में वेंदा आहिनि कि अरे असां
हाणे मिलिया की मिलिया वैष्णो देवी सां, हाणे मिलिया की मिलिया हिन देव या देवी सां। ईअं तव्हां बि बुद्धि योग बाबा सां लॻाए करे हलंदा हलो ऐं बाबा जा ज्ञान गुण शक्तियुनि जा वाइब्रेशन फैलाईंदा वञो बसि, है न। त ईअं तव्हां काथे बि अशांति जे वायुमंडल में वञी करे मन सां संकल्प द्वारा शांति स्वरूप जी स्टेज द्वारा चारों ओर शांति जी किरणियूं फैलाए सघंदा आहियो। अहिड़ो पावरफुल स्वरूप ठाहियो जो अशांत आत्मायूं अनुभव करनि कि सॼे विश्व जे कोने में ये थोड़ी सी आत्मायूं शांति जो दान ॾियण वारियूं मास्टर शांति जा सागर आहिनि। जीअं चारों ओर अंधकार हुजे ऐं हिकु कोने में रोशनी जॻल हुजे त रोशनी सुत वेंदी आहे, हुन तरफ़ अटेंशन वेंदो आहे न जिते रोशनी ईंदी आहे। इहे सभिनि जो आकर्षण हुजे कि चारों ओर जी अशांति जे विच हितां खां असांखे शांति प्राप्त थी थिए। शांति स्वरूप जे चिंबक ठहो, शांति स्वरूप जा चिंबक ठहो। वो कॾहिं ठही सघंदासीं जॾहिं असां बि शांत हूंदासीं। भले तव्हां काॾे वञो था न, हुते बि चइए न करो, ये खपे ये खपे ये खपे। पंहिंजो ध्यानु संबंधित ऐं चीजुनि में खाइण पीअण में ई न हुजिणो खपे, है न। कॾहिं कॾहिं कोई काॾे वेंदो आहे न त हुननि खे अधु टेंशन त रोटी जी रहंदी आहे, पोइ हुननि जो ध्यानु सॼो रोटी ते पईंदो आहे। अरे अॼुकल्ह त रेडीमेड ॾाढो कुझु मिलंदो आहे कि गरम पाणी में विझो उहो तयारु, है न। अहिड़ी चीज़ूं बि रेडीमेड मिलंदियूं आहिनि, न त ख़ुदि बि घर में रेडीमेड ठाहे सघंदा आहियो, है न। त ॾाढी सारी चीज़ूं आहिनि अगरि तव्हां ॾिसो त। इन करे खाइण पीअण जी माण्हुनि खे टेंशन न ईंदी आहे। पोइ वेंदा आहिनि त अधु त उन्हनि खे रोटी जे संकल्प ईंदा आहिनि, खाऊं छा। बाबा खे चओ, बाबा पाण ई तव्हांजी मदद कंदा। असांजो विशेष ध्यानु हुजिणो खपे कि असां काॾे बि वञूं था त उते असांखे बाबा जी लाइट माइट सभी आत्माउनि खे ॾियणी आहे, है न। जो दूर असांखे शांत स्वरूप जो चिंबक ठही वञिणो आहे, जो दूर खां ई अशांत आत्मायूं खींचे सघनि शांति। नैननि द्वारा शांति जो वरदान ॾियो, नैननि द्वारा शांति जो वरदान ॾियो। मुख द्वारा शांत स्वरूप जी स्मृति दिलायो। नैननि द्वारा छा करो, शांति जो दान ॾियो। कंहिं बि आत्मा खे ॾिसो, ओम शांति त कंदा ई आहियूं। ओम शांति मतिलबु मां आत्मा शांत स्वरूप आहियां। इन स्वरूप में टिकी करे माण्हू सां ॻाल्हायो, उनखे शांति था ॾेई छॾियो। मुख द्वारा शांति जा शब्द उच्चारो। संकल्प द्वारा अशांति जे संकल्पनि खे मर्ज करे शांति जा वाइब्रेशन फैलायो। हिन विशेष कार्य अर्थ याद जी विशेष विधि द्वारा सिद्धि प्राप्त करो। छा सिद्धि प्राप्त थी वेंदी कि उन्हनि आत्माउनि खे शांति मिली वेंदी। केॾो वॾो कार्य असांजे मथां आहे न। सिर्फ़ु इहे न सोचो कि असां गृहस्थी आहियूं, असां छा कंदासीं, न। तव्हां सभु कुझु करे सघंदा आहियो, है न। जो दीदियूं वञी करे भाषण कंदियूं आहिनि या जो बि कंदियूं आहिनि, तव्हां घर वेठे मन सां संकल्प द्वारा सभु सेवा करे सघंदा आहियो, सभु, है न। ऐं विशेष घर वेठे तव्हां संकल्प करो, कंहिं आत्मा खे बि बाबा निमित ठाहे करे सेवा कराए वठंदा, शेयर तव्हांखे मिली वेंदो। जीअं अॼुकल्ह घर वेठे बिज़नेस थिए थो न, कि माण्हू केॾा करोड़ कमाइनि था घर वेठे। बसि हिकु वीडियो ठाहे विझो ऐं माण्हुनि जो करोड़ ऑनलाइन केॾो कमाइनि था। तव्हां घर वेठे शुद्ध संकल्प करो। संकल्प त करे सघंदा आहियो न। ॾिसो दुनिया में एॾो दुख आहे, वैरायटी टाइप ऑफ दुख आहे।
हुन दुख जो वर्णन करण खां त असां ईअं जीअं अॼुकल्ह माण्हू ॿार ॾाढा चोरी था करनि, त संकल्प करो कि सभु ॿार सेफ आहिनि। जेका बि ॿारनि खे माण्हुनि चोरी कयो आहे उहो बि पंहिंजे घर पंहिंजे माउ पीउ वटि सेफली पहुचनि था। जेका बि आत्मायूं ॿारनि की चोरी करनि थियूं उन्हनि जो बि उहो संस्कार ख़तमु थो थी वञे, उन्हनि जे प्रति बि घृणा नफ़रत न, उन्हनि जो संस्कार ख़तमु थो थींदो वञे। उहो बि अहिड़ो कमु बंदि था करे छॾनि। इहे न करे सघंदा आहे संकल्प, करे सघंदा आहे न जेका नंढे ॿारनि सां ग़लति कमु कंदा आहिनि। त संकल्प करो सभु आत्मायूं हिकदमि शुद्ध पवित्र आहिनि। काम विकार हिन पूरी दुनिया मां विदाई तो वठंदो वञे। सभी ॿार हिकदमि सेफली वञनि था, सेफली अचनि था। कंहिंजी बि विकारी दृष्टि, भले कंहिंखे विकार में वञिणो आहे वञे, लेकिन जो माण्हू ज़बरदस्ती कंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि तव्हां शुद्ध संकल्प करे सघंदा आहियो कि कोई बि कंहिंसां ग़लति कम लाइ ज़बरदस्ती न करे, सभु आत्मायूं सेफ रहनि। है न, तव्हां हिते घर वेठे इहे संकल्प करो न, किथे न किथे कंहिं माण्हू जी मदद थी वेंदी आहे। त इन करे घर वेठे बि तव्हां ॾाढी सेवा करे सघंदा आहियो। हिन वर्ष में विशेष जो भगत असांजी महिमा कंदा आहिनि शांति देवा। हिन स्वरूप खे इमर्ज करो। हिन वर्ष जो भगत असांजी महिमा कंदा आहिनि शांति देवा। हिन स्वरूप खे इमर्ज करो, अभ्यास करो। मुझ आत्मा जे शांति स्वरूप जे वाइब्रेशन केसि ताईं कार्य कंदा आहिनि। अभ्यास करो मुझ आत्मा जी शांति स्वरूप जा वाइब्रेशन केसि ताईं कार्य कंदा आहिनि। शांति जी वाइब्रेशन नज़दीक जी आत्माएं ताईं पहुचंदा आहिनि या दूर ताईं पहुचंदा आहिनि। शांति जा वाइब्रेशन सिर्फ़ु असां ताईं आहिनि या असांजे नज़दीक ताईं आहिनि या दूर ताईं पहुचनि था। अशांत आत्मा जे मथां पंहिंजी शांति जे वाइब्रेशन जो अनुभव करे करे ॾिसो। अशांत आत्मा जे मथां पंहिंजी शांति जा वाइब्रेशन खे अनुभव करे ॾिसो। कोई बि अशांत आत्मा हूंदी आहे न, हुन जे मथां पंहिंजी शांति जे वाइब्रेशन अनुभव करे ॾिसो। जॾहिं बि तव्हांजे आसपास कोई अशांत हुजे तव्हां संकल्प करो ये शांत आत्मा आहे। सम्झो छा करिणो आहे, पोइ चेक करो, ॾिसो शांत केतिरी देरि में थिए थी। पोइ अगरि कोई आत्मा रोज़ ई अशांति कंदी हुजे त तव्हां रोज़ अमृत वेलो विशेष हुन आत्मा खे शांति जा वाइब्रेशन ॾियो। पोइ ॾिसो उहा शांत रहे थी सॼो ॾींहुं। तव्हांजे शांति जा वाइब्रेशन सॼे ॾींहं में केतिरो उन ते रहनि था। हाणे सदा स्नेह में रहण वारी, सभी सदा स्नेह में रहण वारी, हर कार्य में सदा सहयोगी, मोहब्बत सां मेहनत खे ख़त्म करण वारा, सदा अथक बाप दादा जी छत्रछाया जे अंदरि रहण वारा, सदा विघ्न विनाशक अहिड़ी श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। उड़ीसा अथवा कर्नाटका जोन जे भाउ भेणनि सां बाबा जी पर्सनल मुलाक़ात। तव्हां सभिनि जो केतिरो श्रेष्ठ भाग्य आहे जो ॿारनि सां मिलणु बाबा ख़ुदि आया आहिनि। है न, सोचो जरा कि उन समय त बाबा उन ॿारनि सां मिलनि पिया। हाणे बि अगरि असां सोचूं कि जंहिंखे दुनिया ढूंढे थी,
जंहिंजी एॾी महिमा थी करे, एॾी रड़ियूं थी करे, एॾो इंतज़ारु थी करे, उहे असांखे पढ़ाइनि था, उहे असांजी पालना करनि था, उहे असांखे वरदान ॾियनि था, है न। ऐं अञा ताईं उहे माण्हू ढूंढनि था। हिन भाग्य जो सिमरन करे त असां केॾा ख़ुशनसीब आत्मायूं आहियूं। हिन भाग्य जो सिमरन करे सदा हर्षित रहो कि बाबा असांजे लाइ आया आहिनि। भॻवान खे मां लातो, भॻवान खे पंहिंजे प्रेम जे बंधन में बंधी छॾियो आहे। ॿियो छा खपे? बाबा चवनि था जीअं भॻवान खे तव्हां पंहिंजे प्रेम जे बंधन में बंधी छॾियो, ॿियो छा खपे? हिन नशे में रहो त भाग्य माया भॼी वेंदी। माया खे त सभिनि तलाक ॾेई छॾियो आहे न। तलाक ॾियण अर्थात कि हाणे माया संकल्प में बि न अचणी खपे। असांजे संकल्प में बि सदा बाबा बाबा बाबा। मनसा में बि ख़त्म करणु, इहो थियो माया खे तलाक ॾियणु। सदा बाबा ऐं मां त तलाक नाम ॾेई छॾियो न। तव्हां सभु केतिरा लकीएस्ट आहियो जो दूर दूर सां बाप पंहिंजे ॿारनि खे ढूंढे छॾे। तव्हां केॾा लकीएस्ट आहियो जो दूर दूर सां बाबा तव्हांखे ढूंढे वरितई। हिन लाइ सदा पंहिंजे खे सिकीलदा सम्झो, सदा पंहिंजे खे सिकीलदा सम्झो। छोजी बाबा तव्हांजे घर में अगरि ॾिसो, तव्हांजे घर में तव्हांखे ई बाबा ढूंढियो अथई। केॾा इम्पोर्टेंट पर्सन हूंदो आहे न उहो इंसानु, अगरि तव्हां ख़ुदि जी वैल्यू करो त। तव्हांजे मोहल्ले में घणनि ॼणनि खे ढूंढियो अथई, तव्हांजे शहर में घणनि ॼणनि खे ढूंढियो अथई, पूरे भारत देश में घणनि ॼणनि खे ढूंढियो अथई, विदेश में घणनि ॼणनि खे ढूंढियो अथई। त हीअं त कोई माण्हू सोचे कि मां कुझु न आहियां, लेकिन भॻवानु तव्हांखे ढूंढे करे तव्हांखां भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा था कराइनि, तव्हांजी पालना था करनि। इंसान जी पालना प्यार खपे या भॻवान जी खपे, है न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कई माण्हू चवंदा आहिनि कि अरे मूंखे त प्यार ई न मिलियो आहे कंहिंजो। और सोचो उहा अगरि बाबा जो ठही वियो, बाबा जो हुनखे प्यार थो मिले, बाबा सां हुनखे प्राप्ति थी थिए, त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे न। अगरि असां सोचूं त अगरि तव्हांजे ख़ानदान में तव्हांखे प्यार न बि मिलियो हुजे, इज़त न बि मिली हुजे, है न, त सोचो बाबा तव्हांखे केॾो प्यार कंदा आहिनि, बाबा तव्हांजी केॾी इज़त कंदा आहिनि। जे घर गृहस्थी में रही करे अगरि कंहिंखे बाबा मिली वियो त हुनजो मोह त ईअं ई निकिरी वेंदो। छो जी गृहस्थी में माण्हू इहे सोचंदा आहिनि मूंखे प्यार न मिलियो, मूंखे इज़त न मिली, मूंखां पुछंदा न आहिनि। ऐं बाबा त सभिनि खां पुछंदा आहिनि, सभिनि खे प्यार ॾींदा आहिनि। त अगरि बाबा जो पुछणु, प्यार, इज़त जो बाबा ॾियनि था, वरसो जो ॾियनि था, उहो साम्हूं लाहींदा त मोह त ईअं ई निकिरी वेंदो, है न। वीचार करो, अगरि तव्हांजो कंहिं में मोह आहे त उहा तव्हांजी केतिरी इज़त कंदो आहे, केतिरो तव्हांखे प्यार कंदो आहे, केतिरो तव्हांखे छा छा कंदो आहे, उन खां ज़्यादा त बाबा असांखे कंदा आहिनि, है न। त ऑटोमेटिकली बाबा फर्स्ट थी विया न। त बाबा चवंदा आहिनि कि तलाक हिन यादि रखो कि मूंखे बाबा, मां केॾो लकीएस्ट आहियां जो बाबा मूंखे ढूंढे वरितो अथई। हिन जे लाइ सदा पंहिंजे खे सिकीलदा सम्झो कि मां शिव बाबा जो सिकीलदी आत्मा आहियां।
ॿियो आहे फ़रिश्ते समान स्थिति ठाहिण लाइ फ़रिश्ते समान स्थिति ठाहिण लाइ पंहिंजे खे बाप जी छत्रछाया जे हेठि सम्झो। पंहिंजे खे सिधा बाप जी छत्रछाया जे अंदरि अनुभव कंदा आहियो न, है न। पंहिंजे खे सिधा बाप जी छत्रछाया जे अनुभव कंदा आहियो न अंदरि। जेतिरो यादि में रहंदव ओतिरो अनुभव कंदव कि मां अकेली न आहियां, लेकिन बाप दादा सदा मूंसां गॾु आहिनि। कोई भी समस्या साम्हूं ईंदी त पंहिंजे खे कंबाइंड अनुभव कंदव। हिन करे घबराईंदव न। सिधा बाप दादा सां गॾु ख़ुदि खे कंबाइंड अनुभव करो त कॾहिं बि घबराईंदव न। कंबाइंड रूप जी स्मृति सां कोई भी मुश्किल कार्य सहज थी वेंदो। कंबाइंड रूप जी स्मृति सां कोई भी मुश्किल कार्य सहज ई थी वेंदो। कॾहिं भी कोई अहिड़ी ॻाल्हि साम्हूं ईंदी आहे त बाप दादा जी स्मृति रखंदे पंहिंजो बोझ बाबा ते रखी छॾियो त तव्हां हल्का थी वेंदो। छो जे बाबा वॾा आहिनि न ऐं तव्हां नंढा आहियो। वॾनि ते ई बोझ रखिबो आहे न। बोझ बाप ते रखी छॾियो त सिधा पंहिंजे खे ख़ुशि अनुभव कंदव। सिधा ख़ुदि खे ख़ुशि अनुभव कंदव। सिधा ख़ुदि खे हल्का अनुभव कंदव। हल्का थी वेंदव। फ़रिश्ते जे समान नचंदा रहंदा। त फ़रिश्तो ठहिण लाइ छा करिणो आहे? जो भी ॻाल्हियूं आहिनि सभु बाबा खे ॾेई छॾियो त तव्हां हिकदमि हल्का थी वेंदव। हल्को त आत्मा हमेशह नचंदी रहंदी आहे। ॾींहुं राति 24 घंटे मन जी डांस कंदा रहो। मन जी डांस कहिड़ी थींदी आहे कि असां जेकी ॻाल्हियूं मुख सां चईंदा आहियूं न, या जो असांजे मन जी फीलिंग हूंदी आहे, उहा हथ पेरनि सां डांस करे ॾेखारींदा आहिनि न माण्हू, त उहो मन जी ॻाल्हियूं बाबा सां ई कंदा रहो अंदरि ई अंदरि। त तव्हांजे चहिरे ते हिकु मुस्कान रहंदी। तव्हांखे लॻंदो इहे जो असां ॻाल्हियूं कंदा आहियूं न, हिन सां जो ख़ुशी थींदी आहे ऐं अंदरि ई अंदरि जेकी गदगद थींदी आहे न। कॾहिं कॾहिं अगरि तव्हां अनुभव कयो हुजे, मन ई मन में बाबा सां असां अंदरि ई अंदरि ॻाल्हियूं कंदा रहूं ऐं हुन जो राज असांखे पतो लॻी वञे, ऐं कोई ॻाल्हि असां बाबा खे चई ऐं उहो ठीकु थी वञे। हुन में कुझु अहिड़ी ॻाल्हि थी वञे जीअं लौकिक में माण्हू कुझु अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे त ऑटोमेटिकली ख़ुशी में हथ पांव हलंदा आहिनि न नचण लाइ। ईअं असां मन ई मन बाबा सां ॻाल्हाईंदा रहूं। कुझु बि अहिड़ी ॻाल्हि थी वञे त ईअं लॻे जीअं त असां डांस था करूं अंदरि ई अंदरि। ख़ुशी थींदी आहे, गदगद थींदी आहे। त बाबा चईंदा आहिनि नचंदा रहो त कोई बि ॻाल्हि साम्हूं ईंदी हुनखे ख़ुशी ख़ुशी सां क्रॉस करे वठंदव। ॾेखारींदा आहिनि न देवियुनि असुरनि ते डांस कयो। असुरनि ते डांस कई मतिलबु आसुरी स्वभाव संस्कारनि ते, आसुरी वाइब्रेशन ते हुननि विजय प्राप्त कई। त हिनखे चइबो आहे देवियुनि असुरनि ते डांस कई। त फ़रिश्ते स्वरूप जी स्थिति में रहण सां आसुरी ॻाल्हियुनि ते ख़ुशी जी डांस रहंदी। जॾहिं असांजी फ़रिश्तेपन जी स्थिति थी वेंदी त आसुरी ॻाल्हियुनि ते ख़ुशी जी डांस थींदी। मतिलबु ख़ुशी ख़ुशी असां हुनखे पार करे वठंदासीं हुन ॻाल्हियुनि खे।
फ़रिश्तो ठही फ़रिश्तनि जी दुनिया में हली वेंदसि। फ़रिश्तो ठही फ़रिश्तनि जी दुनिया में हली वेंदसि। फ़रिश्तनि जी दुनिया सदा स्मृति में रहंदी। जॾहिं कोई ॻाल्हि ई न हूंदी, सभु बोझ बाबा खे ॾींदो। बाबा खे ॾियण जे लाइ बोझ त बाबा खे यादि करिणो पवंदो। बाबा खे अव्यक्त फ़रिश्ते स्वरूप में यादि करिणो पवंदो। अव्यक्त फ़रिश्तो यादि ईंदो त असां बि फ़रिश्तो स्वरूप थी वेंदासीं। छो जो बाबा ताईं त ॻाल्हि ॿुधाइण लाइ ख़ुदि जो देहबान छॾिणो पवंदो न, त असां बि फ़रिश्तो थी वेंदासीं। सभु बोझ बाबा खे ॾेई छॾींदासीं त अंदरि ई अंदरि सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाईंदा रहंदासीं। त असली ॻाल्हियुनि ते विजय प्राप्त थींदी। त जीअं लॻंदो असां डांस था करूं, असां सदा फ़रिश्ते स्वरूप में फ़रिश्तनि जी दुनिया में पहुची वेंदासीं। सम्झो छा करिणो आहे? फ़रिश्ते समान स्थिति ठाहिण लाइ छा करिणो आहे? बाबा असांखे फ़रिश्तो ठाहिण लाइ केॾी सहज ॻाल्हि ॿुधाइनि था। जेकी बि मन में बोझ आहे, बुद्धि में बोझ आहे, ॻाल्हियूं आहिनि, सभु ॻाल्हियूं बाबा हवाले करे छॾो। तव्हां सदा ख़ुशी में नचंदा रहो। वैसे बि ॻाल्हियुनि की ज़्यादा सोचे करे छा कंदव? तव्हां कुझु करे सघंदा आहियो छा? करे सघंदा आहियो? चेक करो तव्हांखे कहिड़ी प्रॉब्लम आहे। हुन प्रॉब्लम जो निवारण करे सघंदा आहियो तव्हां? हाँ ठीकु आहे, बाबा असांखे ज्ञान ॾिना अथई, शक्ति ॾिनी अथई, त हुन सां असां पंहिंजी स्थिति खे ठीकु करे सघंदा आहियूं। लेकिन ॻाल्हि खे हाणे जेकी ॻाल्हि आहे, सम्झो कोई बीमार आहे, कोई कंहिंजो सुभाउ संस्कार अहिड़ो आहे, असां त हुनखे शुभ भावना शुभकामना ॾियूं था, हुन लाइ सुठो सोचूं था। हाणे जेसि ताईं उहो चेंज थिए तेसि ताईं त करिणो पवंदो। तेसि ताईं छा असां टेंशन में रहंदासीं? त हुनखे वाइब्रेशन बि न ॾेई सघंदासीं। बाबा खे चई छॾियो ऐं तव्हां बाबा जी यादि में रही करे हर कर्म कंदा हलो। बाबा हाणे टी पार्टी सां ॻाल्हाइनि था। पाप कर्मनि सां छुटकारो पाइण जो साधन आहे लाइट हाउस जी स्थिति। पाप कर्मनि सां छुटकारो पाइण जो साधन आहे लाइट हाउस जी स्थिति। सभी पंहिंजे खे लाइट हाउस माइट हाउस सम्झंदा आहियो। जिते लाइट हूंदी आहे हुते कोई बि पाप जो कर्म न हूंदो आहे। त सदा लाइट हाउस रहण सां माया कोई पाप कर्म न कराए सघंदी आहे। सदा पुण्य आत्मा थी वेंदा। त लाइट हाउस माइट हाउस मतिलबु फ़रिश्ते स्वरूप स्थिति कॾहिं ठहींदी? फ़रिश्ते में लाइट हूंदी आहे न। त पहिरियों बाबा ॿुधाई छत्र छाया जे हेठां रहो त लाइट हाउस माइट हाउस रहंदव। लाइट हाउस माइट हाउस रहंदव त कोई बि पाप कर्म न थींदो। सदा पुण्य आत्मा ठही वेंदव। ईअं पंहिंजे खे पुण्य आत्मा सम्झंदा आहियो। पुण्य आत्मा संकल्प में बि कोई पाप न करे सघंदी आहे। ऐं पाप हुते थींदो आहे जिते पाप जी यादि न हुजे। बाप आहे त पाप न आहे, पाप आहे त बाप न आहे। त केरु सदा केरु रहंदो आहे? बाबा सां गॾु रहंदा आहिनि या पाप रहंदो आहे? अगरि तव्हां कोई बि पाप हाणे न करणु चाहींदा आहियो त विशेष अटेंशन रखो कि सदा असांखे बाबा यादि रहनि। पाप ख़तमु थी वेंदो। जॾहिं पुण्य आत्मा जा ॿार आहियो त पाप ख़तमु। त अॼु खां मां पुण्य आत्मा आहियां। पाप मुंहिंजे साम्हूं अची न सघंदो आहे। इहो दृढ़ संकल्प करो कि मां पुण्य आत्मा आहियां। कोई भी पाप कर्म मुंहिंजे साम्हूं अची बि न सघंदो। बाबा पहिरियों चई न, संकल्प में बि हाणे माया खे डिवोर्स ॾियो, है न। त
बाबा चवनि था कि हाणे दृढ़ संकल्प करो कि हाणे मां पुण्य आत्मा आहियां, पाप मुंहिंजे साम्हूं अची बि न सघंदो आहे। जो सम्झंदा आहिनि अॼु खां पाप खे स्वप्न में बि संकल्प में बि न अचनि ॾींदासीं, उहा हथ उठायो। त चेक करो हाणे ख़ुदि असां दृढ़ संकल्प कंदासीं न त बाबा 1000 गुणा मदद कंदो असांजी। दृढ़ संकल्प जी तीली सां 21 जन्मनि जे लाइ हाणे पाप कर्म ख़तमु। बाप दादा बि अहिड़े हिमत रखण वारे ॿारनि खे मुबारक ॾींदा आहिनि। उहो बि केतिरे भाग्य आहे जो स्वयं बाप ॿारनि खे मुबारक ॾींदा आहिनि, है न। सोचो अगरि असां संकल्प करूं था कि अॼु खां असां कोई बि पाप कर्म न कंदासीं, त जीअं लौकिक में बि अगरि ॿार तव्हां सां कुझु प्रॉमिस करनि कि बाबा मां अॼु खां इहे कुझु न कंदमि, त तव्हांखे ख़ुशी थींदी आहे न, है न। त ईअं ई तव्हां उन्हनि खे ख़ुशि थींदा आहियो, तव्हां उन्हनि खे चईंदा आहियो कि हा असां बि तोखे आशीर्वाद था ॾियूं। ये सोचो कि भगवान असांजो बाप, असां उन्हनि सां प्रॉमिस था करूं कि बाबा असां अॼु खां कोई बि पाप कर्म न कंदासीं, त बाबा असांखे बधाई ॾींदा आहिनि। केॾो वॾो भाग्य आहे, भगवान असांखे बधाई ॾियनि था। हिन स्मृति सां सदा ख़ुशि रहो ऐं सभिनि खे ख़ुशि ठाहींदा रहो। हिन स्मृति सां कि मां भगवान जी छत्रछाया में आहियां, भगवान मूंखे मुबारक ॾींदा आहिनि कि मां हाणे कोई बि पाप कर्म न कंदमि। हिन में सदा तव्हां हिन खे यादि करे तव्हां बि ख़ुशि रहो, ख़ुशियूं ॿियनि खे बि ख़ुशि ठाहींदा हलो। बाबा ॿी पार्टी सां ॻाल्हाइनि था। संगम युग में बाप द्वारा मिले हुए सर्व टाइटल स्मृति में रहंदा आहिनि। बाप दादा ॿारनि खे पहिरियों टाइटल ॾींदा आहिनि सुदर्शन चक्रधारी। बाप दादा द्वारा मिलिया हुआ टाइटल स्मृति में रहंदा आहिनि। जेतिरो जेतिरो सुदर्शन चक्रधारी ठहींदो ओतिरो माया जी थींदा वेंदा। कि मां ही आत्मा सतयुग में पाठ वॼायो, पोइ त्रेता में, पोइ द्वापर में, पोइ कलयुग में। त ईअं पंहिंजो अलॻि अलॻि स्वरूप साम्हूं लाहियो, है न। सुदर्शन चक्रधारी बाप दादा द्वारा मिलिया हुआ टाइटल स्मृति में रहंदा आहिनि। जेतिरो जेतिरो सुदर्शन चक्रधारी ठहींदा ओतिरा माया जी थींदा वेंदा। त सुदर्शन चक्र हलंदो रहंदो आहे। सुदर्शन चक्र हलाईंदे हलाईंदे कॾहिं स्व जे बजाए परदर्शन चक्र त न हलाईंदा आहियो न। सुदर्शन चक्रधारी ठहिण वारा स्वराज्य ऐं विश्व राज्य जे अधिकारी ठही वेंदा आहिनि। सुदर्शन चक्रधारी ठहिण वारा स्वराज्य ऐं विश्व राज्य जे अधिकारी ठही वेंदा आहिनि। स्वराज्य अधिकारी हाणे ठहिया आहियो। जो हाणे स्वराज्य अधिकारी ठहींदा आहिनि उहे ई भविष्य राज्य अधिकारी ठही सघंदा आहिनि। त हाणे असांखे पंहिंजी सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करिणो आहे। पोइ असां भविष्य में तॾहिं असांखे पूरे राज्य ते राज्य प्राप्त करण लाइ मिलंदो। स्वराज्य अधिकारी ही भविष्य राज्य अधिकारी ठहींदो। राज्य अधिकारी ठहिण लाइ कंट्रोलिंग पावर खपे न। त हाणे अगरि पंहिंजे असां संकल्प करूं मन स्टॉप बसि बाबा ऐं मां बुद्धि परमधाम में बाबा वटि, केतिरी बि आवाज़ियूं अचनि कुझु बि थिए, विच विच में 1 सेकेंड अभ्यास करो बसि बाबा ऐं मां। बसि
त जेतिरो असां में कंट्रोलिंग अगरि असां पंहिंजे मन में कोई संकल्प आयो, सम्झो तव्हांजे कोई बि संकल्प विकल्प, तव्हां हुनखे चाहींदे बि कंट्रोल नथा करे सघो, त मतिलबु असां में कंट्रोलिंग पावर न आहे। ज्ञान खे यूज़ करो। सम्झो दुनिया में जो नंढे ॿारनि सां ग़लति कमु थींदो आहे न, ये एक एग्ज़ाम्पल आहे। ईअं ई मन में ॿिया बि संकल्प कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि न, निकिरंदा ई न आहिनि। त हुनखे ॾिसी माण्हुनि जे दिमाग़ मन में अलॻि अलॻि संकल्प ईंदा आहिनि, अलाए कहिड़ा कहिड़ा संकल्प। त हुन में सोचो भई दुनिया में एॾो गंद थिए थो, त हुननि जो हिसाब किताब हूंदो है न, हिसाब किताब थी सघंदो आहे न। चलो न बि हिसाब किताब कोई नयो बि ठाहे थो, त बि बाबा त चईंदा आहिनि न, अगरि बेसम्झ ॿारनि सां, मतिलबु जेके सम्झ न आहे हुननि सां माण्हू जो इहे सभु करणु नथो चाहे या जेके सम्झ ई न आहे, अगरि उहो नथो करे त हुनजे मथां पाप न पवंदो आहे, है न। ऐं अगरि हुनजो पिछले जन्मनि जो कर्म हूंदो त हुनखे भुगतणो ई पवंदो, है न। त हीअं ज्ञान जी ॻाल्हियुनि खे असां सोचे करे पंहिंजे मन जे संकल्पनि खे शांति करे सघंदा आहियूं, न त मन में ॾाढा दुख जा डप जा संकल्प ईंदा, है न। हाणे त पंहिंजे ॿारनि खे बि माण्हू ॿाहिरि मोकिलणु, पड़ोसी संबंधी जे घर में, पंहिंजे घर में न धीअरुनि खे रखण में मतिलबु धीअरुनि ते केॾो सावधान थी करे रहणो थो पए। छोरनि ते बि आहे त छोरियुनि ते बि आहे, मतिलबु काम विकार एॾो दिन प्रतिदिन वॾो थो थींदो वञे न। लेकिन असां इहे न भुलिजूं कि उन खां वॾी शक्ति असां वटि आहे, है न। त असां सभिनि आत्माउनि खे शक्ति जी किरणियूं ॾियूं ताकी सभु इन विकार रूपी भूत सां बची वञनि। त असांखे मन खे स्टॉप करिणो आहे। ईअं न असां बाबा जी यादि में वियूं, असांखे उहे संकल्प अचनि, हले अरे हुन वीचारी रे नंढी ॿार सां हीअं थी वियो, वीचारे उन्हनि खे किडनैप करे खणी विया, वीचारे उन्हनि जो एक्सीडेंट थी वियो, दिन प्रतिदिन ॻाल्हियूं अचनि थियूं न। हाणे प्लेन क्रैश थियो, आतंकवादियुनि जो अटैक, किथे प्राकृतिक आपदायूं, किथे छा। त दुनिया में त रहंदा आहियूं, कन में त ॿुधंदा आहियूं, नज़र त ईंदो आहे, मन में संकल्प त हलंदा हूंदा, लेकिन असां में कंट्रोलिंग पावर हुजणी खपे। स्टॉप मतिलबु स्टॉप, सभिनि जो कल्याण थिए, बसि बाबा वटि पहुची वञो। त अहिड़ो जंहिंमें कंट्रोलिंग पावर हूंदी, उहो ई त पंहिंजे राज्य खे संभाले सघंदो न। जॾहिं जे कर्म इंद्रियनि द्वारा जो कर्म कराइणु चाहे उहो कराए सघंदा आहियो न, इनखे चइबो आहे अधिकारी, है न। जंहिं कर्मेंद्रिय द्वारा जो कर्म कराइणु चाहियो उहो कराए सघंदा आहियो, इनखे चइबो आहे अधिकारी, है न। अधिकारी ॿार केरु हूंदो आहे? जंहिं कर्मेंद्रियनि द्वारा असां जो कर्म कराइणु चाहियूं उहो असां कराए सघूं। मन में हाणे असांखे संकल्प करिणो आहे कि बसि मां आत्मा ऐं बाबा, त मन ॿियो कोई संकल्प न करे सघंदो आहे। एतिरी कंट्रोलिंग पावर हुजणी खपे, है न। अहिड़ी कंट्रोलिंग पावर आहे, कॾहिं अखियूं व मुख धोखो त न ॾींदो आहे। जॾहिं कंट्रोलिंग पावर हूंदी त कोई बि कर्मेंद्रियूं कॾहिं संकल्प रूप में बि धोखो न ॾेई सघंदी, है न। जॾहिं असांजे कर्मेंद्रियनि ते एॾो कंट्रोल हूंदा, तॾहिं त अॼु बाबा चईं न, अॼु जी सुबुह जी मुरली में बि, साकार मुरली में बि चईं बाबा कि सत्युग में असांजी सभु कर्मेंद्रियूं वश में हूंदियूं, सत्युग में असांजी सभु कर्मेंद्रियूं वश में हूंदियूं। त उहो अभ्यास करिणो आहे असांखे, है न। यादि जे बल सां पंहिंजी सर्व कर्मेंद्रियनि जी चंचलता खे समाप्त करिणो आहे, तॾहिं असां स्वराज्य अधिकारी ठही सघंदासीं। त
तॾहिं असां विश्व जो राज्य भाग्य प्राप्त करे सघंदासीं। पंजी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। साक्षीपन जी सीट शान जी सीट आहे। हिन सीट ते वेहण वारा परेशान सां छुटिजी वेंदा आहिनि। जो कुझु बि ड्रामा में थींदो आहे उन में कल्याण भरियलु आहे। ये सदा यादि रखो। सॼी दुनिया में दिन प्रतिदिन ॾाढो कुझु ग़लति बि थींदो आहे, कुझु काथे न काथे थींदो ई रहंदो आहे, लेकिन अगरि असांजे दिमाग़ में हुजे कि हर ॻाल्हि में कल्याण, माण्हुनि खे न चओ, माण्हू चईंदा हिन में छा कल्याण, न नंढे नंढे ॿारनि सां ग़लति कमु थिए थो, असांखे त मन में शांती रखणी आहे न। अगरि असां इहे ई सोचंदा रहंदासीं त असां बाबा खे यादि ई न करे सघंदासीं है न। एॾा ॿारनि खे किडनैप करे खणी था वञनि न अॼु, घर मां माउ पीउ सां वेंदे वेंदे ॿारनि खे खणी था वञनि। त असां सोचंदा रहूं इहे ई त असां बाबा खे यादि करे सघंदासीं। लेकिन असांखे बाबा कहिड़ो शस्त्र ॾिनो अथई हिन ॻाल्हि खे ख़तमु करण लाइ। मन में चओ बाबा खे ॿुधायो बाबा ईअं ईअं थी वियो, चलो हिन में बि कोई भलो, बसि ख़तमु ॻाल्हि। ॿियो छा करे सघंदा आहियो? तव्हां वञी ढूंढी सघंदा आहियो, तव्हां घर वेठे हुन जे लाइ शुभकामना करे सघंदा आहियो। चलो उहो ॿारु, उहा आत्मा जाते बि हुजे, उहो बाबा जी छत्र छाया में सेफ रहे। चलो हुन ॿार सां जो बि ग़लति थियो हुन जी आत्मा खे मुक्ति मिले हुन ॻाल्हि सां, है न। उहा आत्मा बि पंहिंजो ॿियो जीवन वठे, ॾाढो सुठो जीवन वठे। त हीअं संकल्प करे कोई बि दुनिया जो दृश्य, पंहिंजे जीवन में कोई दृश्य आहे, संबंधियुनि जे जीवन में कोई दृश्य आहे, सभिनि खे स्टॉप करो। कीअं स्टॉप करो? हर ॻाल्हि में कल्याण, या ये सोचो चलो उन्हनि जो हिसाब किताब हूंदो, चलो छुट्टी। त हीअं करे असां बाबा चवनि था सदा यादि रखो, जो कुझु बि ड्रामा में थींदो हुन में कल्याण भरियलु हुजे। अगरि इहे स्मृति में सदा यादि रहे त कमाई जमा थींदी रहंदी, है न। अॼु बाबा हिकु लाइन बि चई मुरली में कि समय खां पहिरियों असां बाबा खां पूरो पुरुषार्थ करे बाबा खां पूरो वरसो वठी वठूं, है न। त दिमाग़ में ॻाल्हियूं घुमंदी रहनि त असांखे दुनिया में ॾिसंदे उहे बि छा करे सघंदा आहियूं हाणे, न। जॾहिं ख़ुदि भॻवानु हिन सृष्टि ते वेठो आहे, आयो आहे, उहो ई कुझु नथा करे सघनि त असां छा करे सघंदासीं, न। बाबा चईंदा न मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां, है न। त इहे बि तव्हां इन सां बि शांत करे सघंदा आहियो मन में कि चलो हाणे त हिन दुनिया में धणी आयो आहे, सभिनि जो पीउ आयो आहे, उहो बि त सभु ॾिसनि था न दुनिया में छा छा थिए थो। त जॾहिं उहे ई कुझु नथा करे सघनि त असां छा करूं? असां बि शुभकामना करे सघंदा आहियूं बसि। समझदार ॿार इहे ई सोचदा कि जो थियो हुन में कल्याण, छा जो क्वेश्चन समझदार जे अंदरि न उठी सघंदो आहे। अगरि स्मृति आहे कि संगम युग कल्याणकारी आहे, बाबा बि कल्याणकारी, त श्रेष्ठ स्टेज ठाहींदी वेंदी। अगरि स्मृति आहे त असांजी श्रेष्ठ स्टेज ठाहींदी रहंदी, चाहे ॿाहिरां जी रीति सां नुक़सान बि ॾेखारे में ॾिए, लेकिन उन नुक़सान में बि कल्याण समायल आहे। अहिड़ो निश्चय हूंदो उन ॿारनि खे। जॾहिं बाप जो साथ आहे, हथ आहे, त अकल्याण त थी न सघंदो आहे न। हाणे पेपर ॾाढा ईंदा, हुन में शो जो क्वेश्चन न उठे, है न। पहिरियों खां ई ये दवाई रोज़ स्मृति में लायो, घड़ी घड़ी हिन दवाई खे खाओ मतिलबु स्मृति में लायो कि हर ॻाल्हि में कल्याण आहे। शो जी बाबा चवनि था हाणे पेपर ॾाढा अचणा आहिनि, कुझु बि थींदो आहे, थियणो त ॾियो,
थियणो त आईसीं, थियण ॾियो। बाबा असांजो, असां बाबा जा, त कोई कुझु न करे सघंदो न। हिनखे चइबो आहे निश्चय बुद्धि। ॻाल्हि बदिली वेंदी, लेकिन तव्हां न बदिलो। तव्हां न बदिलो मतिलबु बाबा जे लाइ कॾहिं बि संशय न अचिणो खपे। असांखे बाबा खे कॾहिं न छॾिणो आहे। बुद्धि में कॾहिं बि संशय वारा संकल्प न अचणा खपनि। कॾहिं बि माया सां परेशान त न थींदा आहियो न। कॾहिं वातावरण सां, कॾहिं घर वारनि सां, कॾहिं ब्राह्मणनि सां परेशान थींदा आहियो? चेक कजो अॼु। कॾहिं वातावरण सां, पंहिंजे परिवार वारनि सां, कॾहिं ब्राह्मण आत्माउनि सां परेशान थींदा आहियो? शांति जी सीट में रहो। साक्षीपन जी सीट शांति जी सीट आहे। इन सां परे न थियो त परेशानी ख़तम थी वेंदी। साक्षीपन जी स्थिति, अगरि तव्हांजे घर वारनि सां तव्हांजी कोई अनबन आहे, कोई किटकिट आहे, कोई संस्कार स्वभाव जो टक्कर आहे, त साक्षीपन जी स्थिति में स्थित थी करे ॾिसो, चलो मुंहिंजो कर्म भोग चुकतो थी करां। कल्ह बाबा चई न, कर्म भोग जो बि आहे उहो चुकतो करिणो ई पवंदो। कंहिं बि रीति चुकतो करो। असांजा जेका बि विक्रम आहिनि उन्हनि खे असां कंहिं बि रीति सां चुकतो त करिणो ई आहे। बाबा जी यादि में कंदव त जल्दी चुकतो थी वेंदो, शांती सां चुकतो थी वेंदो। परेशान थींदव कि अरे ये मुंहिंजी ससु रोज़ रोज़ ईअं कंदी रहंदी आहे, त ॿियो ई जास्ती प्रॉब्लम थींदी। त साक्षीपन जी स्थिति में स्थित थी वञो, है न। कॾहिं वातावरण सां, कॾहिं घर वारनि सां, कॾहिं ब्राह्मणनि सां परेशान थींदा आहियो? शांति जी सीट में रहो। साक्षीपन जी सीट शांति जी सीट आहे। साक्षीपन जी सीट शांति जी सीट आहे। साक्षीपन मतिलबु मां आत्मा हूं बाबा। इन में स्थित थी करे हर सीन ॾिसंदा हो त हुन में कुझु न कुझु कल्याण ई समायल आहे। इन सां परे न थियो त परेशानी ख़तम थी वेंदी। प्रतिज्ञा करो, कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में मां आत्मा परेशान न थींदमि। हर ॻाल्हि खे बाप सां गॾु ॾिसंदमि त कॾहिं बि परेशान न थींदव। जॾहिं नॉलेजफुल बाप जा ॿार ठही वियो, त्रिकालदर्शी ठही वियो, त परेशान कीअं थी सघंदा आहियो? जॾहिं नॉलेजफुल बाप जा ॿार ठही वियो, त्रिकालदर्शी ठही वियो, त असांखे कंहिं ॻाल्हि में परेशानी थी सघंदी। जो बि सीन हले थो न, उनखे बाप सां गॾु त्रिकालदर्शी स्थिति में स्थित थी करे ॾिसो त उन में कुझु न कुझु कल्याण समायल आहे। संकल्प में भी परेशान न थियो। शो शब्द के समाप्त करो। एक बार शो शब्द अची वियो, उन खां पोइ क्यू लगी वेंदी। विदाई जे समय बाबा दीदी जी सां ॻाल्हाइनि था। मेलो ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे न। इहे बि ड्रामा में जो कुझु थींदो आहे उहो सुठे ते सुठो आहे। हाणे त ॾाढा ईंदा, है न। हाणे त ॾाढा ईंदा। इहे जो कुझु बि न, इहे त कुझु बि न आहे। शुरू में जेतिरा ॿार ईंदा हुया ऐं हाणे जेतिरा बाबा जा ॿार ईंदा आहिनि, उन्हनि में कहिड़ो डिफरेंस आहे। प्रबंध वधाईंदा वेंदा बाबा। वधण वारा वधदा वेंदा। जॾहिं मधुबन में भीड़ लॻे तॾहिं भक्ति में यादगार ठहे। हाणे त मधुबन में भीड़ लॻंदी आहे न, त तॾहिं त भक्ति जा यादगार कीअं ठहींदा। पहिरियों ॾिसो कीअं माण्हू आराम सां बाबा सां गॾु वेही करे रोटी खाईंदा हुया। हाणे क्यू में बीहंदा आहिनि। किथे किथे त बीह करे बि खाइणो पवंदो। जेतिरो ठाहींदा वेंदा ओतिरो वधंदा ई वेंदा। इहे बि वरदान मिलियल आहे न। इहे ई यादगार आहे। यादगार में कहानियूं ठाहे करे ॾेखारी अथनि।
कि सागर ताईं बि पहुची विया, पोइ बि नंढो थी वियो। हाणे आबू ताईं त पहुचिया आहिनि, तॾहिं त ॻाइनि न, आबू रोड सां माउंट आबू ताईं वियनि तॾहिं प्रत्यक्षता थींदी। आबू रोड सां माउंट आबू ताईं, माउंट ताईं वियनि तॾहिं प्रत्यक्षता थींदी। मतलब हेठां खां मथे सोचदा इहे छा थो थिए, स्टेशन थी वेंदो। बीके केस ताईं पहुची वई आहे, है न, बीके केस ताईं पहुची वई आहे। हाणे त इहे ॿारनि जो मेलो आहे, लेकिन ॿार ऐं भक्त जॾहिं मिक्स थी वेंदा तॾहिं छा थींदो। त हाणे मधुबन में पहिरियों त चलो बाबा जा ॿार ई ईंदा हुया, थोरा थोरा, छो जे वरसो त सभिनि खे वठिणो आहे न, त कुझु कुझु भक्त आत्मायूं बि ईंदियूं हूंदियूं, अलॻि अलॻि धर्म जी आत्मायूं बि ईंदियूं हूंदियूं, जो बाबा खां वर्स वठी वेंदियूं, ज्ञान न सम्झंदियूं, चक्कर जो ज्ञान न मञदियूं, लेकिन परमात्मा इहो आहे इहे मञदियूं। त उहो भगत या धर्म आत्मायूं हूंदियूं ॿियूं। त पहिरियों त ज्ञान में जेका पक्का हूंदा हुया उहे ईंदा हुया न, है न। पहिरियों केॾो स्ट्रिक्ट हुयो, मधुबन में वञण ई आसान थोरी हूंदो हुयो। हाणे त जेको ॾिस हली वेंदो आहे, लेकिन पहिरियों त पूरी धारणा करे पोइ माण्हुनि खे मधुबन वठी वेंदा हुया। हाणे त ॿार ऐं भगत मिक्स थी विया आहिनि न, त बाबा चवनि था कि हाणे त ॿार ऐं भगत मिक्स थी विया आहिनि। पहिरियों बाबा चई, उन समय जी मुरली आहे न, त बाबा चई कि हाणे त ॿारनि जो मेलो आहे, लेकिन जॾहिं भक्त ऐं ॿार मिक्स थी वेंदा तॾहिं छा थींदो। त हाणे उहो समय हले थो, हाणे त ॾाढी तयारी करणी आहे। जॾहिं बाप जो अचिणो आहे त ॿारनि जो बि वधिणो आहे सही, छो जी बाबा त पूरी विश्व जी आत्माउनि जो पिता आहे न। त बाबा खे त हर आत्मा खे, हर योनि खे, प्रकृति खे वरसो ॾियणो आहे न, है न। त सभु ॿार त वधणा ई आहिनि, ॿार वधणा आहिनि त जेकी बि सुविधायूं आहिनि उहे बि वधणियूं ई आहिनि न। वृद्धि न थिए त सेवा काहे थी, सेवा जो अर्थ ई आहे वृद्धि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,